अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम पुरानी यादों में मां अवां जो पंहिंजो होस्ट शानवाज़ भी कादरी अवां खे हर वारे के न के मशहूर सिंध जी हस्ती जे बारे में उन जी ज़िंदगी जे बारे में ॿुधाईंदो आहियां। अॼु अवां खे सिंध धरतीअ जे शहनशाह मदाही सना खान मुस्तफ़ा जान मोहम्मद उर्फ़ जानन फ़क़ीर जी सॼी ज़िंदगी जे सफ़र जे बारे में अवां खे जानकारी ॾींदुमि ऐं उन जी सॼी ज़िंदगी जो सफ़र कीअं गुज़रियो अवां आशिक़ाने रसूल खे उन जी जानकारी ॾींदुमि। हाजी जान मोहम्मद उहो सना खान मुस्तफ़ा हो जे मदीने वारे साईं जी सॼी उमिरि सना पढ़ंदे गुज़ारी। सना पढ़ंदे पढ़ंदे ॾेह तोड़े परॾे में कामयाबी हासिल कई। हाजी जान मोहम्मद फ़क़ीर जो उहो आवाज़ हो जो संदसि मदाह परे परे खां पैदल पंधु करे संदन जी महफ़िल खे ॿुधण ईंदा हुआ। हिकु भेरे जी हिकु मशहूरु ॻाल्हि आहे त हज़रत मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स ते जानन फ़क़ीर लीमो फ़क़ीर उन ते आयल हुआ। जानन फ़क़ीर खे चयऊं त अवां जो टाइम 5 मिंट आहे। जॾहिं क़ुर शरीफ़ जी तिलावत शुरू थी उन खां पोइ सॾु थियो। जानन फ़क़ीर ऐं लीमो फ़क़ीर स्टेज ते आया। संदन हिकु मौलूद शुरू कयो। हाजी ग़ुलाम नबी महसर रहमतुल्लाह अलैह जो मशहूरु कलाम हुयो त ईंदो सभु ग़म लाहींदो, ईंदो मुंहिंजो अङण मिठड़ो। जेॾी महिल मौलूद शुरू कयो जानन फ़क़ीर हज़रत तालिबुल मौला जा दोहिड़ा पेश कया। उन खां पोइ उहो कलाम 45 मिंट हलियो। उहो पूरो थियो। हज़रत मखदूम तालिबुल मौला इशारो कयो त अञा हिकिड़ो ॿियो मौलूद पेश कयो। वरी ॿियो शुरू थियो त उहो बि असांजो 40 खां 45 मिंट हलियो। उहो पूरो थियो त साईं आंगुर जो इशारो करे असांखे चयईं त टियों बि मौलूद ॿुधायो। उन जो बि अधु कलाकु मौलूद हलियो। आख़िर में चौथों मौलूद साईं जन पंहिंजी पसंदि ते पढ़ियो। आऊं थी अङण बुहारियां अॼु मुंहिंजो यार ईंदो। संदन जा 4 मौलूद 3.5 कलाक वरिता ऐं उन खां पोइ स्टेज वारे फ़नकारनि खे सॾु कयो त उते सिंध धरती जा बेताब बादशाह रागी मौजूदु हुया। उस्ताद मंज़ूर अली ख़ान, आबदा परवीन, मोहम्मद यूसुफ, उस्ताद वहीद अली, ॿिया काफ़ी फ़नकार मौजूदु हुया। जन इहो चयो त लीमे ऐं जानन कहिड़ो रहायो आहे जो असां पढ़ूं। उन्हनि जे आवाज़ में एतिरो दर्द हुयो जो साईं तालिबुल मौला उन्हनि खे बार बार इशारो कयो त अञा पढ़ो, अञा पढ़ो। हाजी जान मोहम्मद फ़क़ीर जे आवाज़ में उहो असरु आहे जेको आशिक़े रसूल ॿुधे थो त उन जी दिलि बाग़ बहार थी वञे थी। ऐं उहो चवे थो त जान मोहम्मद जो आवाज़ हुजे सॼी राति गुज़री वञे पर आवाज़ु हलंदो रहे। संदसि वधीक ज़िंदगी जी तफ़सीलात संदन जे पुट जे वातां ॿुधंदासीं त साईं जन वधीक ज़िंदगी कीअं गुज़ारी, कॾहिं खां नातख़ानी शुरू कई ऐं कॾहिं साईं जन हिन दुनिया खां पर्दो मटियो। पुरानियों यादों। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं क़िबला कहिड़ा हाल ख़ुशि आहियो? तव्हांजा लख एहसान। असां गुनाहगारनि खे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। अलाह ताला तव्हां ख़ुशि रखंदो। तव्हां असांजा रहनुमा आहियो, अॻवान आहियो, असांजी रौनक आहियो, असांजा वॾा बुज़ुर्ग आहियो, असांखे दुआऊं कयो। हीउ प्रोग्राम असां हिकिड़ो खणी आया आहियूं त जेके बि सिंध जा नातख़ान आहिनि, जा उलमा इकराम आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में जेके बि उन्हनि जा परस्तार आहिनि, ॿुधंदड़ आहिनि, उन्हनि खे इंफॉर्मेशन मिली सघे। त अॼु तव्हां खां हीउ जेको प्रोग्राम हो तव्हांखे कीअं पियो लॻे, तव्हांखे जेको मूं ॿुधायो? माशाअल्लाह,
तव्हांजो प्रोग्राम बहितरीनु असांखे लॻे थो जी जी ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो तव्हांजा असां थोराइता आहियूं जी साईं जो तव्हां असांखे दावत ॾिनी ऐं तव्हांजे प्रोग्राम में असां शरीक थियासीं असां तव्हांजा वधि में वधि निहायत शुक्रगुज़ार आहियूं अलाह ताला साईं तव्हां ख़ुशि रखंदो तव्हां असांजा बुज़ुर्ग आहियो अलाह ताला हमेशह तव्हांखे आबाद रखे साईं अॼु तव्हां खां पुछंदासीं त जेको साईं अव्हांजा वाल साहिबु सिंध जा बहितरीनु नात ख़ान आहिनि उन्हनि जहिड़ो को हिन वक़्तु गज़ली न थींदो उन्हनि जो दोहिड़ो जीअं वराणी उन्हनि जी अजीब हुई त तव्हां खां पुछंदासीं त साईं फ़क़ीर जान मोहम्मद उर्फ़ जानण अबड़ो कॾहिं खां साईं नात ख़ानी शुरू कई बिस्मिल्लाह रहमान रहीम असुल में बाबा साईं जी जेका असां सां ॻाल्हि कंदो हुयो जी जी बाबा नंढड़ो हुयो ॿिए दर्जे में पढ़ंदो हुयो अच्छा उहो दौर हुयो वाणियुनि जो जी साईं फाइनल जो दौर हुयो माना अॼु BA उन दौर में जेको आहे सो फाइनल थींदी अच्छा अॼु BA थी थिए जी जी उन दौर में माना 7 दर्जा फाइनल थींदो बाबो साईं चयो त मां जॾहिं ॿियों दर्जो पढ़ां थो त बाबे साईं जो जेको उस्तादु हुयो माना क्लास ई पर हिकिड़ो क्लास बाबे खां मथे हुयो उस्तादु अलाह ॾिनो ब्राह्मणी उहो मथे क्लास में पढ़ंदो हो बाबो ॿिए क्लास में पढ़ंदो हो 3 क्लास में पढ़ंदो हो जी उहो बाबो साईं पियो चए थो उते असांजा उस्ताद हूंदा हुआ जेके असांखे पढ़ाईंदा हुआ उहे जेको आहे सो असांखे मिड़ई रहनुमाई ख़ातिर स्कूल में पोइ ॿारनि खे जेको आहे सो नात सेखारबी आहे नात पढ़ो हीअं कयो असुल में असांखे शौक़ु उतो थियो अच्छा पोइ उस्तादु अलाह ॾिनो ब्राह्मणी ऐं बाबो साईं गॾु नातियूं पढ़ंदा हुया माशाअल्लाह जी उतो बाबे जो ॻाइण जो रुझान वधियो हुयो यको बाबो ॻाईंदो आयो बाबो साईं ॿुधाईंदो हुयो त असां घरी गुरबत बि हूंदी जी, हुई जी, साईं, उन बिल्कुलु। टाइम में गुरबत हुई ऐं बाबो साईं इहा बि ॻाल्हि कंदो हो त माना गुरबत एतिरी हूंदी हुई जो माना असांखे जे 3 रुपया पवंदा हुआ न नातखानी में त बि असां 2 टिप हणंदा ईंदा हुआसीं माना एतिरी गुरबत हुई जो 3 रुपया पवंदा राति जो वञूं कंहिं प्रोग्राम ते शहीद मखदूम बिलाल आहे काज़ी बुरहानुद्दीन खानपुर जूणे जे भरिसां आहे जी साईं काज़ी बुरहानुद्दीन जी जी ओॾे वञूं ॿ टे कोह करे वरी पंधु मोटिजूं सुबुह जो वरी पंहिंजे हर फार सां जी वरी एकड़ मां बनी जो काहे वरी तड़बड़ करे बनीअ जो हर वही एकड़ वरी पोइ मां निकिरंदो हुउसि प्रोग्राम ते अच्छा वरी उस पासे आहे प्रोग्राम करे वरी राति वाह मोटींदा हुआसीं इहो दौरु बाबा वारनि जो ग़रीबी दौरु गुज़रियो उस्ताद अलाह सां यको बाबा साईं ॻाईंदो आयो पोइ 1960 खां पोइ उस्ताद अलाह ॾिने खे मास्तरी मिली फाइनल कई जी के मास्तरी मिली ऐं बाबे साईं खे चई त उस्ताद अलाह ॾिन जो आवाज़ु धकियो अच्छा हा उस्ताद अलाह ॾिनो बि बाबा खां बि वधीक माना ॼाणण ऐं मास्तर अलाह ॾिनो माना चवंदा हुआ त ॿियो न थींदो उस्ताद अलाह ॾिनो उहा शइ हो बाबे खां बि बाबो साईं जेका ॻाल्हि कंदो असां जी जी ॿुधो पोएं दौर में आवाज़ु हुनजो किरियल हुयो अच्छा साईं हा पोइ बाबो साईं चवंदो उस्ताद अलाह ॾिनो जेके उन दौर जा बाबा वारनि जा दोस्त हुया जिन उस्ताद अलाह ने खे बाबा साईं खे ॿुधो जी उहे ईअं चवंदा हुआ त माना भेड़ी जोड़ी न थींदी एतिरे क़दुरु जो बाबा वारा चवंदा असां मखदूम बिलावल ते ॻाईंदा हुआसीं बग़ैर लाउडनि जे असां फुलजी स्टेशन ते चिटो ॿुधंदा हुआसीं फुलजी स्टेशन मखदूम बिलावल ते ॻाईंदा हुआसीं जी त फुलजी स्टेशन ते असांजो आवाज़ु क्लियर माण्हू हुते ॿुधंदा माना इहो उस्ताद अलाह जो आवाज़ु हुयो बाबो चवंदो हो त नंढ वॾाई जे करे जी जी उस्ताद खे मां उस्ताद सॾींदोसि अच्छा साईं ऐं चवंदा आहिनि बाअदब बानसीब बेअदब बदनसीब जी बाबा साईं हुनजो इज़त कई एतिराम कयो पोइ 60 वारे ॾहाके में उस्ताद अलाह जो 1960 जी जी साईं उन अञा बि थी सघे अॻ में साल अधु पर उस्ताद अलाह जो आवाज़ु किरियो हुन मास्तरी वरिती प्राइमरी मास्तर थियो पोइ बाबे खे बि मास्तरी मिले पई मशहूरु नाले साईं बाबा खे मन कई त असांखे नौकिरी ज़रूरत न पवंदी तूं नौकिरी पंहिंजे यार जी मदीने वारे साईं जी ॾे असांखे नौकिरी ज़रूरत न पवंदी पोइ बाबा उन ते आमन सदगना कई बाबा ते ॾाढी साइण बाबो साईं ॾाढो साईं बाबा ते कावड़िया
जी साईं। उहो बाबा माना पंहिंजे गुस्से में कागज़ हुनखे ॾिना, पर जन हुनखे आसरो ॾिनो, उन्हनि ॾाढा खे जवाबु ॾेई छॾियो त बसि नौकिरी कान थी मिले। जी साईं। हा, पोइ उस्ताद अलाह ने जो आवाज़ जो किरियो त उस्ताद अलाह ने बाबे खे चयो, बा तव्हां हाणे मसइलो त असांखे नौकिरी आहे, मास्तरी आहे, तोखे ख़ुदा बचड़ा बि हाणे शादी बि कई अथई, हाणे पंहिंजो को जोड़ कर वञी। जी साईं। पर पोइ बि आवाज़ किरण खां पोइ बि बाबे साईं उस्ताद अलाह ॾिने खे न छॾियो, वाह। न छॾियईं। त बाबे चयो न जोड़ तोसां आहे, मां ॿिए ॾे न वेंदुसि। जी साईं। बाबे साईं जी इहा माना ख़सालत हूंदी, ऐं इहो बाबे माना हिकिड़ो ज़मीर वारो हिसाबु माना फ़ैसिलो जी साईं। बाबे साईं कयो। उन खां पोइ असांजो 1965 में असांजो ऐं ब्राह्मण जो पाण में उस्ताद अलाह ॾिनो ब्राह्मणी जतो, लीमो ज़ुहरानी जतो हुयो, लीमो फ़क़ीर, जी जी। ऐं उस्ताद अलाह ॾिनो हो ब्राह्मणी जत। उन्हनि जो ऐं असांजो पाण में पड़ो थी पियो, हुननि असांजो हिकु मारियो, असां उन्हनि जा 4 मारिया। अचानक बसि जेको आहे सो अचणु वञणु बंदि थी वियो। पोइ 1966 में 66 जो अॻियाड़ी या पुछाड़ी आहे, पोइ बाबे असांजे हाजी साहब हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह सां जोड़ कयो। उन टाइम में हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब दरिया ख़ान जागीराणी ऐं नवाज़ हथियाल सां ॻाईंदो। अच्छा भाई। बाबे साईं खे अलाह साईं एतिरी जेको आहे सो सम्झ कुवत ॾिनी, माना बाबे साईं खे इहा ॼाण हूंदी, ख़बर पवंदी जे हिन में हथु विझंदुसि त हे माशाअल्लाह अॻिते निकिरी ईंदो। पोइ बाबे साईं हाजी साहब सां जोड़ कयो। पोइ साल बाबा साईं छाजे हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह गॾिजी ॻायो। वरी बाबा साईं खे दोस्तनि चयो, छाजो लीमो हाजी लीमो फ़क़ीर दरगाह मशहूर शरीफ़ ते ईंदो, काफ़ियूं पढ़ंदो हो। जी साईं। उनखे मौलूद पढ़ण ॾांहुं न ईंदो, पर काफ़ियूं उन दौर में तमामु भलियूं पढ़ंदो हो। अच्छा भाई। हा, त बाबे खे दोस्तनि बिरोही हाजी लीमे फ़क़ीर जे ॻोठ जा, हाजी ख़ुदा बख़्शी बिरोही जे ॻोठ जा बिरोही, उहे मास्तर अलाह ने खे बाबे खे घुराईंदा हुआ। पर जॾहिं बाबे हाजी साहब हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह सां जोड़ जो कयो त वरी दोस्तनि ज़ोर रखियो बाबे खे त हाजी लीमे फ़क़ीर खे खण। ॿुधे, बाबे ॾिठो त हुन में दाणा आहिनि ऐं हू अॻिते निकिरी ईंदो। बाबे जॾहिं हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह सां ॻाल्हि कई त हाजी साहब बाबे खे चयो त जानड़ फ़क़ीर, इहा टड़ी ॻिचीअ में न ॿध, टड़ी ॻिचीअ में न ॿध। बाबे चयसि हाजी छोकिरो तमामु भलो थींदो। पोइ 1967 में छाजे लीमे खे बि जोड़ में हिननि खयो। अच्छा। पोइ बाबो साईं ॿुधाईंदो, ऐं ख़ासि करे मां अहिड़ियूं ॻाल्हियूं बाबा साईं खां पुछंदो बि हुयुसि। जी साईं। त हयाती ते भरोसो न आहे। असांजो साईं अली असगर शाह KTN न्यूज़ खिरपुर नतन शाह जो जी साईं। पोइ उहो रिपोर्टर हुयो, उहो दादू आयो, उन बाबे खां इंटरव्यू वरितो, KTN ते भलायो हुई, अख़बारुनि में बि ॾिनो हुई, कावश में। उन बाबे खां घणो कुझु मालूमात वरिती। पोइ लीमो फ़क़ीर बाबो साईं चवंदो हो त जॾहिं लीमे खे मूं खयो त 2 रातियूं मूंखे भलो कराईंदो हो, 5 रातियूं ॻाए बि न सघंदो। पोइ वरी जो मूं हिनखे ॻारायो त पूरा 3 साल हे ॻाइण जे लाइक़ु बि न रहियो। पोइ माण्हू जेके दोस्त हुया छाजे हाजी लीमे फ़क़ीर जा, उहे चवंदा त बाबा तूं उठ सां पुछ ॿधो आहे, किथे जानणो किथे तूं। पोइ मक़सदु चवण जो इहो त उनखे ताक़त जूं दवाऊं ॿियो टियों हे खाराए, उनखे ताते जवान कई, तयारु कई बाक़ाइदे ॻाइण जे हिसाब सां। पोइ बाबो साईं इहा ॻाल्हि कंदो हो त जॾहिं प्रोग्राम ते वेंदा हुआसीं, पोइ मरूम चाचो लीमे फ़क़ीर जा बि लफ़्ज़ आहिनि त जॾहिं असांखे स्टेज ते सॾु थींदो हो त मां चवंदो हुउसि त ए मुंहिंजा मौला या मूंखे मार, इहे लीमे फ़क़ीर जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि, या मूंखे मार या मूंखे एॾो आवाज़ु ॾिए त मां हिन बवा सां बि मुंहुं ॾियां। बाबे साईं लाइ चवंदो। पोइ 1967 खां वठी करे इहो
80 ताईं हिन जो जोड़ बाक़ाइदे ज़बरदस्त हलियो। जानन लीमो हाजी गुलाम नबी महस, पोइ हाजी गुलाम नबी रहमतुल्लाह अलैह चवंदो त जानण आहे मशीन, असां आहियूं हुन जा गाॾा। पर बाबो साईं चवंदो न, हाजी गुलाम नबी महस रहमतुल्लाह अलैह खे असांजी ज़रूरत आहे, असांखे हाजी गुलाम नबी महस रहमतुल्लाह जी ज़रूरत आहे। जी साईं। चई त किथे ॿुधण जा शौक़ीन हूंदा, जेके सॼो सॼो राति वेही महफ़िल ॿुधंदा, जी साईं। ऐं किथे त वरी माण्हू हाजी साहिबु शेर हिकिड़ो ठाहे तयारु करे, होॾो सॼी राति बाबा साईं चवंदो असां ॻायूं लीमो, असां उते हाजी साहिबु हिकिड़ो ॿी शेर नालनि वारो ठाहे, मक़सदु जी जी। मनक़द भई अहिड़ी ठाहे त असां जेतिरा पैसा हाजी साहिब खे थी वेंदा। सो उन जे करे असांखे बि हुनजी ज़रूरत ई हुई, हुनखे असांजी बि ज़रूरत हुई। जी जी। पोइ 80 में चाचो हाजी गुलाम नबी महस रहमतुल्लाह अलैह उहो चवंदो हो त माना 2 ॼणा हुजूं। अब हाणे जानण की ख़ुदा ताक़त ॾिनी आहे, ॿुधी हुनखे जेको आहे सो जी जी। हुनखे ख़ुदा पंहिंजी अहिड़ी ताक़त ॾिनी आहे जो की हुनखे जोड़ जी परवाह ई कोन्हे। पोइ हे पंहिंजो जोड़ वञी हिननि पाण में कयो, हाजी गुलाम नबी महस रहमतुल्लाह अलैह ऐं असांजे चाहे हाजी लीमे फ़क़ीर। पोइ बाबो पूरो हिकिड़ो साल बाबे अलॻि ॻायो। साल खां पोइ अलाह साईं जी मज़ारुनि ते उनजी महिरबानी हुजे, मदीने वारे साईं जी शाम हुजे, उनजे भाकुर अंज में हुजनि। जी साईं। हा, त बाबे साईं खे माना चाहे लीमे जॾहिं जोड़ टोड़ियो हाजी साहिबु, त वरी बाबे हाजी अब्दुल खे खयूं। हाजी अब्दुल को नंढिड़ो हुजे, जी साईं। मां फोटू तव्हांखे ॾेखारियां, हेतिरो ॿटालुड़ो लॻंदो। अच्छा साईं। हा, अब्दुल खे जॾहिं बाबो खणी आयो, पोइ अब्दुल खे पहिरीं प्रोग्राम ते हिते असांजा मेमूण वेठा आहिनि फ़क़ीर, लाल बख़्श मेमूण वारा, ठीकु आहे। हिते हिन जो प्रोग्राम हुजे, बाबो हिनखे वठी आयो हुते, राति जो हिकिड़ो गज़ल ॻाराई बाबे खे प्रोग्राम में। चई उस्ताद मूंखे पेशाब आयो, ईअं करे बाबे खां खिसकी निकिरी वियो। बाबो हिकिड़ो गज़ल पढ़ियो, ॿियो गज़ल बाबा काॾे में अब्दुल अचो हेॾे। अब्दुल लिकी वञी कंहिं साइड ते वेही रोअण लॻो। अॼु बि जहिड़ो आहे, जी जी। ॿुधे बाबे पूरी महफ़िल कई वञे त अब्दुल ॿुधो रोई। अरे ही छो थो रोई, छा थियो अथई, मग़ज़ थो वञे, मां मराए थो बाबा। बाबे जो हल वठी हुनखे विहारी। पोइ इहो आस्ते हफ़्तो हिकिड़ो गज़ल, वरी ॿियो हफ़्तो, वरी 15 ॾींहं वरी 2 गज़ल, वरी महीने में 3 गज़ल, आस्ते आस्ते हुनखे बठे मुंहुं पचाए हाजी अब्दुल खे तयारु कई। हक़ीक़त सभु बाबे जा जेके बि नात ख़ाना आहिनि सभु परस्तार आहिनि, बिल्कुलु ॿुधण वारा परस्तार आहिनि, आशिक़े रसूल बि आहिनि। पर जेके बि सिंध में अॼुकल्ह जेके बि नात ख़ाना आहिनि उहे बाबे साईं खे उस्ताद सॾींदा। पर जेका मकतब वारी पढ़ाई जी जी, उहा हिकिड़े ई हाजी अब्दुल सां थियल आहे। अच्छा। हा, बाक़ी हे हाजी लियाकत आहे बाबे जो पंहिंजो जेको आहे सो वेझो रहियो, हिन बि ख़िदमत कई, हिन जे भाइरनि बि कई। पर जेका पढ़ाईअ जे हिसाब सां जीअं उस्तादी चइबी आहे, जी जी, जीअं हिफ़्ज़ लाइ ॿारु छॾिबो आहे कंहिं मदरसे में, आलम लाइ माना आलम थियण लाइ बि कंहिं मदरसे में ॿार खे छॾिबो आहे, जी पोइ उस्तादु पढ़ाईंदो आहे। अब्दुल हक़ सां इहा उहा पढ़ाई थी। अच्छा। हा, पोइ बाबा साईं महीने जूं पहिरियां 5 तारीख़ूं न वठंदो। उन टाइम में सवारियूं बि कोन हुयूं, रस्ता बि कोन हुआ, जेके मिसाल रोड रस्ता भला कोन हुआ, साइकिल कंहिं कंहिं चङे माण्हू वटि साइकिल हूंदी। पोइ बाबो साईं पहिरें महीने जा 5 तारीख़ूं, पहिरीं, ॿीं, टीं, चोथीं, 5 तारीख़ न वठंदो। इहो जेको आहे सो बाबे साईं शागिर्द इहो। बाक़ी सभु परस्तार आहिनि। जी साईं। हाजी लियाकत खे बि सबक़ ॾिनी। हाजी लियाकत खे बि प्रोग्रामनि ते वठी वञी ॻाराईंदो हुयो। जेकॾहिं प्रोग्राम घणा थी वेंदा त हाजी लियाकत अबड़े खे वठी वेंदो। जी साईं। बाबे जो माना हे हाजी लियाकत बि जेको आहे पसंदि हूंदो। अच्छा। हिन जा ॿाहिरि बि जेके हाजी अकबर या हाजी इक़बाल इहे ॻाईंदा, पर चवंदो इहे मथे था ॻाइनि, अलाए छा था ॻाइनि, सम्झ में आवाज़ु नथो अचे।
ऐं हाजी लियाकत लाइ चवंदो त हे भलो आहे ऐं भलो थींदो। माशाल्लाह। ॿुधी माना हे पूरो उन अॼु बि उन ई हिसाब में आहे जंहिंमें हाजी लियाकत ॻाए थो पियो। पोइ इहो हाजी अब्दुलक वरी हाजी अब्दुलक खे खईं, वरी हाजी ग़ुलाम नबी रहमतुल्लाह जे लॻुसि, वरी हिनखे थेड़ ॾिनई। अब हाजी साहब वरी हाजी साहब खणी वियो हाजी अब्दुलक खे। बाबे 1982 में अब्दुलक खे 2 क़िस्तूं करायूं। साल अब्दुलक खे कराईं त पोइ वरी खईं नाले मिठो ॾहोठ टियों जी साईं। बाबे साईं। उन बि साल बाबे खे भलो करायो अब्दुलक हिनखे, पर पोइ वरी कुझु नाले मिठो कुझु दादलो हुयो वालदेन जो बि, जी साईं। उहो बि चए त मुंहिंजो बाबे साईं जे नाले त उहो चाचो आहे, पर बाबो साईं इहा ॻाल्हि माना न रखंदो हुयो। सही। बाबा जेकॾहिं ॻाइणो आहे शागिर्दी करणी आहे त उन हिसाब सां हाँ साईं। पोइ हुन पंहिंजे वाल साहब खे वञी जेको आहे सो बाबे लाइ कुझु चयो। हुनजो वाल साहब जेको हुयो उहो वरी बाबे जो ईअं भाउ रहियो। जी पोइ हुन चयो त अधो मुंहिंजे पुट खे जेको आहे सो ईअं न चए। इहा ॻाल्हि एतिरी आहे बाबे जी ज़िंदगी। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। माशाल्लाह साईं जन जी सॼी ज़िंदगी जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी। साईं फ़क़ीर नूर अहमद अबड़ो जेके साईं पंहिंजे वाल गिरामी साईं फ़क़ीर जानण फ़क़ीर उर्फ़ जान मोहम्मद साईं जन जी सॼी ज़िंदगी मुतालिक़ असांखे ॿुधायो। साईं जन जी ॻाल्हियुनि मां जेको साईं ॿुधायो त लीमे फ़क़ीर खे बि ज़ाहिर करण वारा साईं आहिनि, अब्दुलक खे बि मयसर खे बि उहे ज़ाहिर करण वारा आहिनि। जन पंहिंजूं तकलीफ़ूं काटे उन्हनि खे तयारु कयो, ॾुख ग़म में उन्हनि सां साथी थिया। अलाह ताला साईं जन जी क़ब्र जे मथां लखे करोड़े रहमत अता फ़रमाए, साईं जे फ़र्ज़ंदनि खे बि आबाद रखे। असां पाण ख़ुदि उन्हनि जा परस्तार आहियूं साईं। असां ॿुधंदा आहियूं गज़ल, माशाल्लाह दिलि बाग़ बार थी पवंदी आहे। अलाह ताला तव्हांखे बि सलामत रखे। वधीक साईं खां पुछंदासीं, अव्हांखे ॿुधाईंदासीं जेके बि साईं जे बारे में। साईं जन पंहिंजी ज़िंदगी में साईं हज या उमरा केतिरा कया? बाबा साईं 4-5 हज कया। जी साईं। उन्हनि में 2 अकबरी हज कया बाबा, ऐं 10 खां 12 उमरा बाबा कया। अच्छा साईं। 2010 में मां बाबा सां गॾु हुयुसि मदीने शरीफ़। जी साईं। हा, ऐं 2011 में बाबा साईं जॾहिं वञे पियो मदीने शरीफ़ उमिरि में शवाल माना रमज़ान शरीफ़ असां सॼो उते रहंदासीं। जी साईं। हा, पोइ बाबा साईं जॾहिं वञे पियो त बाबा साईं सभिनी पुटनि खे नियाणियुनि खे घुराए घर अची त हाणे तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मूंखे मदीने वारो साईं हाणे पाण वटि रहाए। ॿुधी हाणे असां पिया चऊं त हाणे बाबो वञे, बाबो साईं जो वञे उते त असां चवंदासीं बाबो साईं उते वञी आराम ई थिए, बच्चा औलाद आहियूं न साईं। पर बाबो रोए पियो त तव्हां मूंखे इजाज़त ॾियो। पोइ दिलि जे मथां असां इजाज़त ॾिनी। जी जी। पर मक़सदु ॻाल्हि थियो त वरी बाबो जॾहिं उमिरो शरीफ़ 2011 वारो करे मोटी आयो त बाबो साईं आयो, एयरपोर्ट ते वियासीं। असांजी राश बि उते कराची हुई, जेको बाबे जो औलाद हुयो सभु। बाबो साईं जो मोटी आयो, एयरपोर्ट ते वठी आयासीं, घर जो आयासीं, मिलियासीं त बाबो वरी रोए पियो। जी साईं। गिरियो कईं त मूंखे मदीने वारे साईं पाण वटि न रहायो। मुंहिंजी पर हाणे जेको आहे सो मूंखे मदीने वारो साईं पाण ॾे घुराए। ॿुधी उहो हुयो शवाल, जी साईं। चौथी शवाल ते वापसी थी। पोइ शवाल, पोइ 2011 जी जी जी। शवाल, सुल्काज, ज़ुलहज, मुहर्रम शरीफ़ में बाबा साईं 2-4 ॾींहं खनि घरों कराची खां निकितो त हाणे प्रोग्राम जे हिसाब सां निकितो। उहो हिकिड़ो बगननि में प्रोग्राम हुओ, ॿियो घोटकी भेणनि जो प्रोग्राम हुउसि। वरी उतां मोटी आयो त वरी प्रोग्राम हुउसि सर्किन जो हिन में राणीपुर में। जी साईं। राणीपुर वारो प्रोग्राम ॾींहं जो उहो करे, चाहे लीमे फ़क़ीर खे बि दावत हुई। जी साईं। उन अॻ में ॻायो, बाबे चयसि तूं हली ॻाए त मां वज़ू वज़ू करे मां अचां थो, तेसिताईं तूं हली पंहिंजो वारो पढ़। बाबे वज़ू वज़ू कयो, बाबो पहुतो त चाचो लीमो पंहिंजो प्रोग्राम फाइनल कई वेठो। जी जी। हा, त बाबो स्टेज जो चढ़ियो त चाचो लीमो पहिरियों त हथर खे बाबा हाणे मूंखे इजाज़त ॾे, मां वरी वञा थो ॿिए पासे। माशाल्लाह
अलाह भली कंदो। बाबा साईं स्टेज ते वेठो, बाबा 3-4 गज़ल पढ़िया, हिकिड़ीअ तो काफ़ी पढ़ी। जी वरी उन्हनि दोस्तनि जेको कुझु बाबे खे साईं खे तबरक में लटा कपिड़ा सऊदी रहंदा आहिनि, जी जी सरकी, उहो डॉक्टर सदाम गुल वारा, जी साईं। हा, उहो मदीनी शरीफ़ में रहंदा आहिनि। उते बि 2010 में असांजी उन्हनि ख़िदमत कई, ऐं हाणे बि मुंहिंजो वॾो भाउ ईंदो आहे, जी साईं। उते त उहो दोस्त ख़िदमत कंदा आहिनि, या मिसाल असांजी बि ख़िदमत कंदा आहिनि। पोइ मूंखे दोस्त आहे इमदाद अली वसाण राणीपुर जो, जी उहो बाबा सां प्रोग्राम में हुयो, मां खे वरी उन सॼो प्रोग्राम फ़ोन ते जी ॿुधायो। मां चयो त हाणे बाबो किथे वेहे त पोइ वरी काल कयांसि थो। जी जी बाबो जीअं उतो सर्किल मां निकितो थी तकिड़ो आयो, स्टाफ ते चई त मूंखे दावत आहे हैदराबाद, शादी आहे असांजे हारियुनि जी शादी। जी बाबा खे हालाणी जे भरिसां जी वेठा आहिनि बांभण, उन्हनि बाबा खे ज़ोर रखियो त असांजो प्रोग्राम आहे, असां ॾे अचो। बाबा वरी उन्हनि खे जवाबु ॾिनो, उन्हनि उन ॾींहं ते बि ॻाल्हायो त साईं महिरबानी कयो असां ॾे अचो। बाबा जॾहिं मोरे पहुतो ओॾो राणीपुर खां, त वरी छोकिरनि पंहिंजनि चयो त भाउ पोइ करायूंसि, चढ़ायो छोरनि हिते त मंसूर सखराणी जो ब्राक कयो आहे। बाबो हुननि खे कावड़ में ॻाल्हाए वरी वापसि मोटी हलियो। जी अबा सां भोग त करई, तूं जेको आहे तो मां न आणींदुमि। बाबो मोटी उन्हनि बांभणनि वटि, हालाणी जे भरिसां बांभण वेठा आहिनि, जी। हाणे ओलह पासे न या ओभर पासे वेठा आहिनि बांभण। पोइ उन्हनि वटि अचे, राति तरसिया हुनखे फ़ोन कई त भाउ गाॾी काए जो, गाॾी काए बाबा खे खणी जा। राति जो हुते सॼी राति 12-1 बजे ताईं कचहरी कयूं। वरी पोइ चई हाणे ॻाइणो आहे सुबुह जो, हाजी मोहम्मद इदरीस डायरी साहिबु जेको आहे सो जी जी मुक़ररु उहो हुजे। 9 बजे हुनजो प्रोग्राम हुयो जलसे जो। पोइ राति जो जेके दावती हुआ मेज़बान, उहे बि वञी घर सुधा। बाबा वारनि खे 4-5-7 खटूं ॾेई आहे। बाबा सां वरी छोकिरो शागिर्दु हुजे पंहिंजो अलाह ॾिनो, जेको आहे सो फुल पुटु। जी जी बाबा खे 2 बजे पेशाब जो ख़्यालु आयो, हुनखे उथारी त कोहरो खण, पेशाब कया मां वटि करे खण। बसि जीअं पेशाब करे वटि करे आयो त हुनखे चई यार मूंखे सीउ थो थिए, बाहि ॿाराड़ी न, जी साईं। बाहि जो ॿारी। बाबा खे सीउ पियो थिए, बाबा वरी हुन ते हथ पिए सेकिया, हथ सेके ऐं जेको आहे सो हुनखे चई त यार पंहिंजी मोकिलाइण जी यारो यारी, मां जेको आहे सो तुंहिंजा खटनि भाग, तूं चओ पंहिंजे भाग खे मुंहिंजी यारो यारी मां वञाए थो। ईअं कर बाबू सिधो सुम्ही पियो। हुन ॾाढियूं कालूं आयूं मूं ॾे, मुंहिंजो नंबर बंदि हो। हुन दोस्त जो प्रोग्राम ॿुधायो त मुंहिंजी फ़ोन चार्ज ख़तमु थी, मां वरी उते ई बंदि करे वरी उते ई चार्ज में छॾी। जी पोइ हुन वठी दाहूं कयूं, अलाए ने दाहूं वठी कयईं। वरी मालिक बि आया निकिरी, मालिकनि खे चई त उस्ताद जे पुट जो उस्ताद जे फ़ोन में नंबर अथव, नालो ॿुधाईं। हुननि नंबर हईं त मुंहिंजो मारोट आहे नूर हुसैन, मुंहिंजो नालो आहे नूर अहमद। जी साईं। हुननि जो ॾिठो त भाउ उहो खणी नंबर हुननि लॻायो। उहो वरी हैदराबाद में कोटड़ीअ में जी हुन जो ॾिठो त मामे जो नंबर 2-2.5 थी विया आहिनि, मामे जो नंबर अलाह ख़ैरु करे। हुननि पुछियुसि, ॾिनो हिनखे अलाए हिनखे, कीअं नूर ई? जी हा मां नूर आहियां। ॿुधाए छा मसइलो आहे? ख़ैरु त आहे की उस बाबे खे अलाए छा थी वियो आहे, ऐं जेको आहे सो तूं केरु थो ॻाल्हाए? अची बसि हा तूं फ़ोन बंदि कर मां ॻाल्हायां थो। हुन फ़ोन बंदि करे काल हईं मूं ॾे हैदराबाद, मुंहिंजो नंबर बंदि हो, पर मुंहिंजे घर जो नंबर हईं। जी साईं। भई मुंहिंजे जेको आहे सो घर वारनि मूंखे उथारियो, हुनखे चयूं ॾे हुनखे, मूंखे ॿुधाईं त मामे खे जेको अलाए छा थी वियो आहे ऐं राब्तो कर मामे जे नंबर ते। मां हुते हिन फ़ोन खोली, उतो कढी चार्ज में फ़ोन आयुमि त ॿुध मां जो ॻाल्हायो त मूंखे चई बाबा बाबे खे अलाए छा थी वियो आहे। मां चयो साहु दाहु खणे थो या छा? चई हा साहु खणे थो। मां चयो बाबा खे पुठाड़नि ते ज़ोर ॾे, छो गैस जो चकर करे करे थींदो त मां त वरी सदाईं प्रोग्राम में गॾु हूंदो हुअमांसि न। जी जी पोइ मां हिनखे चयो जल्दी बाबा खे ज़ोर ॾे, ऐं जल्दी खणाए बाबा खे अस्पताल पहुचो। पोइ हीअ खणी जेको आहे सो हालाणी पहुता। मां वरी हुन दोस्त इमदाद वसाण खे मां फ़ोन कई त बाबा तूं गाॾी करे जल्दी पहुचो। उन जीअं काल हईमांसि हुन त मूं थी काल खई। मां हुनखे ॿुधायो त बाबा खे अलाए छा थी वियो आहे,
तव्हां फ़ौरन जेको आहे सो गाॾी करे पहुचो जी हालाणी। उहो बाबा खे बि खणी आया हालाणी, उहो बि कार करे उते पहुतो, बाबा खे खणी विया हॉस्पिटल में। डॉक्टर ॿुधायो फ़क़ीर साईं कलाकु ॿ पहिरियों जेको आहे सो अलाह साईं खे प्यारो थी वियो। हा, इहे बाबे जा ज़िंदगी जा अहवाल आहिनि। बाबा साईं पंहिंजे ज़िंदगीअ में जी इहे 10-12 उमिरा 3-4 हज बि कई, जंहिंमें 2 जी साईं। हा जेके अकबरी हज बि हुया उहे बि कई। बाक़ी साईं जेको साईं अॼु जान मोहम्मद फ़क़ीर या लीमो फ़क़ीर उन्हनि जो जेको अंदाज़ो अॼु बि ॿुधिजे थो त माना हिकिड़ो बुत कांडार जी थो वञे। साईं ॾिसो न, हुन जो गायकीअ जो हिसाबु अंदाज़ ॿियो हुयो। हा साईं। ठीकु आहे न, हो जेकॾहिं ॻाईंदा हुया न त जान में शरीरूं पैदा थींदियूं हा साईं। ऐं ईअं जान अज़ ख़ुदि कांडार जी वेंदी हुई। अहिड़े हिसाब सां हुननि जो ॻाइणु हुयो। ऐं परस्तार जे बीहंदा त जानन शेर करे त वरी लीमो फ़क़ीर करे। हाय हाय। बाबो साईं ॻाल्हि पियो ॿुधाए त बाडर में प्रोग्राम हुजे 10 मुहर्रम जो, लीमो फ़क़ीर सां हाजी ग़ुलाम नबी मैसर जे ॻायूं पिया जी साईं। त चई त मां जेको आहे सो शेर कयां थो त मूं करे बसि कई आहे त लीमो शेर थो करे त लीमो जहिड़ो हुयो सही चोटीअ वञी किरियो। बाबा बि चए त मूं हुन में हथु न विधो, जी साईं। मूं हुन में हथु न विधो, मां वरी उतो ई शेर कयो। चई लीमो फ़क़ीर खे ज़ोर थोरो ॾिनो, तरी तरी हयोसि। जॾहिं मूं शेर बंदि कयो त हो उथी वरी उते ई मूंसां वरी शेर कई। उहो माण्हू परे परे खां ॿुधणु ईंदा। जी साईं। हितां दोस्तनि असांजा लाखा, हे चतोई साहिब जो पुराणो बंगलो जेको आहे मोरे में, हिते दोस्त असांजा वेठा आहिनि। उहे ॻाल्हि कंदा त असां पुरण मूं पंधु वेंदा हुआसीं। जानण फ़क़ीर हेठि कचे में ॻाईंदो हुयो, पुल खां हेठि, त जीअं असां पंधु काथे पुरण काथे कचो की पंधु वेंदा हुआसीं त उन टाइम में दौर हुयो असांजे ग़ुलाम हैदर माछीअ जो। अच्छा। उहो भलो नात ख़ान हो। बाबो साईं पियो चए त उनजी पीरी असां ॾिठी पछाड़ी, पर चए लठ ते बि हा कंदो पर उनजो गायकीअ जो हिसाबु वरी उन्हनि जो ॿियो हूंदो। ऐं उस्ताद अलाह ॾिन सां जॾहिं बाबो ॻाईंदो हो न, उहो बि थोरो उन सां मिक्स हूंदो जीअं ते ग़ुलाम हैदर माछी वारा ॻाईंदा हुआ। सलेमान साहड़ हूंदो, उनजो पंहिंजो जोर हूंदो, उहे बि। पर पोइ जीअं पोइ तीअं बाबे जीअं उस्ताद अलाह ॾिन खे छॾियो न, त बाबो हर साल में हर 6 महीने पंहिंजी गायकी मटाईंदो आयो। हाणे अॼु बि मां तव्हांखे ॿिए दफ़े आयुसि, मां तव्हांखे बाबे जी टूंगर ॾे को ॾसु ॿुधाईंदुसि, शाह साहिब जी काफ़ी आहे। तव्हां ॿुधो त उस्ताद उहा कहिड़े अंदाज़ में ॻाई आहे, ऐं तव्हां चवंदो त उस्ताद न आहे। उहो त तव्हां ॿुधंदो त सम्झी वेंदो। पर बाबो हर माना राग खे पंहिंजे खे मटाईंदो आयो, गायकी खे मटाईंदो आयो। उस्ताद अलाह ॾिने वारी जेका गायकी हुई न, उन खे तब्दील कंदो। पोइ जॾहिं हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह सां हाजी लीमे फ़क़ीर सां जोड़ कई त पोइ वरी बाबो पंहिंजे ॻाइण में तब्दीली आंदी। सुभान अल्लाह। साईं जन जी सॼी ज़िंदगी जो तव्हां साईं जन जे फ़र्ज़ंद जे ज़ुबानी ॿुधो। माशाअल्लाह, ही इश्क मोहबत आहे। साईं जन जेको ॿुधायो त साईं जन खे परे परे खां जेके आशिक़ हूंदा साईं जन जा परस्तार, उहे पैदल अची करे ॿुधंदा। इहा छा आहे? मोहबत आहे। अलाह ताला साईं जन जे आवाज़ में उहा मिठास अता कई, जेके ॿुधंदा आहिनि उन्हनि जी दिलि में हिकु वजददारी पैदा थी वञे थी। अलाह ताला साईं जे क़बर जे मथां लखे रहमत अता फ़रमाए। साईं आख़िर में असां गुनाहगारनि जे लाइ दुआ घुरंदा, असांजी पूरी टीम लाइ हथ खणी पंहिंजा। आवाज़ में नात ख़ानीअ में इन में हिनखे ॾींहों ॾींहुं जेको आहे मुंहिंजा साईं अॻिते वधाए। आमीन। ऐं मुंहिंजी नात ख़ानी करे ऐं नात ख़ाननि जी ख़िदमत करे। मुंहिंजा साईं हे स्टूडियो खोलियो अथई बग़ैर कंहिं लालच लोभ जे। मुंहिंजा साईं ख़िदमत करे थो। मुंहिंजा साईं हुनखे मुंहिंजा अजूरा ॾे। अॼु असांखे हुन पंहिंजे तलरे ते पंहिंजे कखनि ते घुरायोसीं।
असां संदसि जा शुक्रगुज़ार आहियूं मुंहिंजा मालिक साईं। एॾो तुंहिंजो नाम बाजबी ओॾी मंगिया रीअ थंबे रीअ थूणीअ तूं चपर तूं छां आऊं करो कां मर सभु तोखे मुंहिंजा साईं। असां ते रहम कर राज़ी थी मुंहिंजा साईं। असांजे वॾनि जे मज़ार शरीफ़ जे मथां मदीने वारे साईं जी मिहर ऐं शाम हुजे। असांखे जेका इज़त ॾियनि था उन्हनि यारनि जे करे जेको पंहिंजो नालो कमाए रोशन करे विया आहिनि उन्हनि जे सदके असांखे जेका इज़त मिले थी उन्हनि जे सदके थी मिले। त असांजो कहिड़ो हाल आहे मुंहिंजा साईं तूं रहम कर राज़ी थिए। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। बिस्मिल्लाह। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो।